नासने वाक़िया के कंदासीं। कराची में खीर जो 9 अघ 120 रुपया फी किलो मुक़रर की वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ समाज शेयर कयूं पिया। कराची जे कमिश्नर खीर जी क़ीमत 120 रुपया फी मुक़रर करे छॾियो, जंहिंजो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। नोटिफिकेशन मूजिब खीर जे नए अघ ते अमल अॼु खां शुरू थींदो। बनकड़ी जी सूरत में कानूनी कार्रवाई कई वेंदी। कमिश्नर कराची खीर सरकारी अघ खां वधीक क़ीमत ते विकिरो कंदड़नि खे वार्निंग ॾींदे चयो आहे त नई मुक़रर क़ीमत ते अमल न कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई अमल में आंदी वेंदी। ब्रेकिंग न्यूज़ समाज से शेयर कयूं पिया। कराची में खीर जो 9 अघ 120 रुपया फी किलो मुक़रर थी वियो आहे। कराची जे कमिश्नर खीर जी क़ीमत 120 रुपया फी मुक़रर करे छॾियो, जंहिंजो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। नोटिफिकेशन मूजिब खीर जे नए अघ ते अमल अॼु खां शुरू थींदो। बनकड़ी जी सूरत में कानूनी कार्रवाई कई वेंदी। कमिश्नर कराची खीर सरकारी अघ खां वधीक क़ीमत ते विकिरो कंदड़नि खे वार्निंग ॾींदे चयो आहे त नई मुक़रर क़ीमत ते अमल न कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई अमल में आंदी वेंदी। आगाह कयूं पिया वांके कराची में खीर जो 9 अघ 120 रुपया फी किलो मुक़रर थी वियो आहे। कराची जे कमिश्नर खीर जी क़ीमत 120 रुपया फी मुक़रर करे छॾियो, जंहिंजो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। नोटिफिकेशन मूजिब खीर जे नए अघ ते अमल अॼु खां शुरू थींदो। बनकड़ी जी सूरत में कानूनी कार्रवाई कई वेंदी।